कंडियारी जी सुबह मज़दूर पंहिंजी मज़दूरीअ ते लॻियो था वञनि। जीअं राजू कंहिं बोतलनि जे दुकान ते पंहिंजी मज़दूरीअ में मशगूल आहे। हीअ पोरियत हकेलाल जो रोज़ी करे पंहिंजे घर जो कार वहिंवार हलाइनि था। राजू कॾहिं खां मज़दूरी शुरू कई अथई ऐं कॾहिं खां करी पियो थो? अच्छा, घर जो कार वहिंवार तूं थो हलाईं? हीउ नंढड़ो बि हिन कम में मशगूल आहे। हीउ हिकु सबक़ु आहे चोरी चकारियुनि खां परे रहणु ऐं पंहिंजे हकेलाल जी मज़दूरी करे पंहिंजे घर जी किफ़ालत करणु। कंडियारी जी सुबुह ख़ूबसूरत आबे खान बहादुर चौक मेन शाहरा।